पंजाब के खुराक खाते ऐं फ्लोर मिल्स एसोसिएशन में तकरार न निबेरियो। पंजाब के खुराक खाते 100 खां वधीक फ्लोर मिल्स की कणक वारी कोटा मुअतल करे छॾी। 10 मिल्स मालिकनि ख़िलाफ़ केस दाख़िल। फ्लोर मिल्स मालिकनि हुकूमती फ़ैसिले ख़िलाफ़ सुभाणे खां हड़ताल जो ऐलान करे छॾियो। केतिरियूं ई फ्लोर मिल्स अॼु ई बंदि कयूं वयूं। अटे जी फराहमी भी रोकी वई। इंतज़ाम जो चवणु आहे त मिल्स मालिकनि अटे जी हथरादू खोट पैदा करे रहिया हुआ, जंहिं सबबु कार्रवाई कई पई वञे। पीपल्स पार्टी पारां पीडीएम की नंढी चूंड में शिरकत न करण वारी तजवीज़ ते पार्टी उम्मीदवारनि खां मुशावरत करण जो फ़ैसिलो। पीपल्स पार्टी ज़रिए जो चवणु आहे त मुल्क में ख़ाली थियल क़ौमी असेंबली जे तकनि ते नंढी चूंड विढ़ण या न विढ़ण जो हथमी फ़ैसिलो पार्टी उम्मीदवारनि सां मुशावरत बाद कयो वेंदो। अदालती हुक्मनि बाद तासुर उभरियो आहे त इलेक्शन कमीशन मुंशियुनि ते ॿधल आहे। अदालती हुक्मनि जो मज़ाक न उॾायो वञे। लॻी रहियो आहे त इलेक्शन कमीशन इस्लामाबाद जे मकानी चूंडुनि जी या सूबाई चूंडूं बि न कराईंदो। पीटीआई अॻवान फवाद चौधरी चयो आहे त आइन सां खेॾणु मुल्क लाइ महांगो साबित थी सघे थो। आइन खे लताड़ियो वियो त रियासत शदीद ख़तरनि जे वर चढ़ी वेंदी। जेल भरियो तहरीक शुरू थींदी जेका आइन जी बहाली ताईं जारी रहंदी। सहाफ़ी अरशद शरीफ कत्ल केस ते पबरतल पाण मुरादो नोटिस सुभाणे सुप्रीम कोर्ट ॿुधणी लाइ मुक़रर। चीफ जस्टिस जी सरबराही में 5 रुकनी बेंच केस जी ॿुधणी कंदी। जस्टिस एजाज़ुल हसन ऐं जस्टिस मुनीब अख्तर बेंच जो हिसो हूंदा। जस्टिस जमाल खान मंदोखेल ऐं जस्टिस मोहम्मद अली मज़हर भी बेंच में शामिल। केतिरो बरसां 2 ॾींहं अॻु गुम थियल घोट दौलत कोहली जो तशदुद थियल लाश इतला ते खाई पुलिस घोट दौलत कोहली जो लाश अस्पताल मुंतकिल कयो। वारसनि चयो आहे त दौलत जी 4 ॾींहं अॻु शादी थी हुई। 2 ॾींहनि खां गुम हो। नौजवान पंहिंजे संडूअ सां गॾु घरां निकितो हो। अॼु संदसि लाश मिलियो आहे। इंसाफ़ कयो वञे। कराची में अवामी तहरीक पारां सिंध जो वजूद अख्तियार ऐं वसीला बचायो मार्च। अवामी तहरीक सिंधियाणी तहरीक जा कारकुन रैलीअ में शिरकत लाइ रीगल चौक पहुची विया। मार्च रीगल चौक खां प्रेस क्लब पहुचंदो, जिते जलसो कयो वेंदो। कारकुननि जी आमद जो सिलसिलो बि जारी। मीरपुर माथुर में ज़मीन जी तकरार तां एमएनए ख़ालिद लुंड ऐं संदसि सौट में शिकतान बरक़रार। सगीर लुंड जो पुलिस ते 5 हारियुनि खे गिरफ़्तार करण जो इल्ज़ाम। थाणे जे लाकम में विहारे छॾियो, जॾहिं त गिरफ़्तार हारियुनि खे आज़ाद करण जो मुतालबो। सगीर लुंड चयो आहे त पुलिस 4 हारियुनि खे गिरफ़्तार करे गुम करे छॾियो आहे। इंसाफ़ कयो वञे। अमेरिका खां पोइ कैनेडियन फौज बि मुल्क मथां उॾामंदड़ सुञाणप न थियण जोगी शइ खे किराए वरितो। कैनेडियन वज़ीर आज़म जस्टिन ट्रूडो ट्वीट कंदे चयो आहे त यूकोन वारे इलाइक़े में फिज़ा में उॾामंदड़ सुञाणप न थियण जोगी शइ खे किराए वियो आहे। किरायल शइ जो मलबो गॾु करे सुञाणप लाइ तजियो कयो वेंदो।